अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मलजअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर क़ुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। सुभान अल्लाह। अम्मा बादु फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमह व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी ज़लालिम मुबीन। सुभान अल्लाह। सदक़ल्लाहु मौलाना अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी नबी सोना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना शफीअना मौलाना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सल्लिमू या कौम बल सल्लू अला सदर अमीन मुस्तफा मा जा इल्ला रहमतल लिल आलमीन। दुरूद शरीफ बुलंद आवाज़।
محمد وبارك وسلم عليه تسليما وأصحابه وأزواجه وبارك وسلم عليه निहायती वाजिबुल एहतराम जनाब आली मर्तबत सदर गिरामी कदर व मुअज़्ज़ज़ उलमाए किराम व मशाइख़ उज़ाम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरों, अजीज दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अवा प्यारी जमात जे आॾो मूं नाचीज़ क़ुरान मजीद मां हिकिड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे, जंहिंजे बारे में तव्हांजी ख़िदमत में मूंखे चंद मारूज़ात अर्ज़ करणा आहिनि ऐं अव्हां खे उहे ॿुधणा आहिनि। दुआ फरमायो अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु शान पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी रब साईं तौफ़ीक़ नसीब फरमाए। आमीन। उन खां बाद इहा दुआ कयूं त अल्लाह ताला तव्हां सां सभिनी खे शान अल्लाह साईं जल जलालुहु अमन वालुहु हबीब करीम जे सदके हक़ ऐं सच ॿुधी उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। मुंहिंजा मिठड़ा भाउ, ॿुधाइण मुंहिंजो कमु आहे, ॿुधण तव्हांजो कमु आहे, हिदायत फरमाइण अल्लाह साईं जे हथ में आहे। सुभान अल्लाह। बेशक इन जे करे तव्हीं असीं सभई रब करीम जल जलालुहु अमन वालुहु खे दरख़्वास्त कयूं, अर्ज़ कयूं त रब करीम असां तव्हां सभिनी खे उहा राह ॾसे, उन राह ते हलण जी तौफ़ीक़ अता फरमाए जंहिं राह ते हलण सां अल्लाह जी रहमत नाज़िल थींदी आहे। सुभान अल्लाह। ऐं उहा राह अल्लाह जे प्यारनि बाननि नबियनि, सिद्दीक़नि, शहीदनि ऐं सालिहनि वारी राह ख़ुदा तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु शन तव्हां असां सभिनी खे नसीब फरमाईंदो। आमीन। अव्हां खे ख़बर आहे ही भलारो महीनो जंहिंखे तव्हीं असीं उर्स शरीफ़ जो महीनो बि चवंदा आहियूं, अरबी ज़बान में इन जो नालो आहे रबीउल अव्वल। पहिरीं पहिरीं बहार। हिन खे रबीउल अव्वल इन जे करे चयो थो वञे जो दुनिया जी सब खां अफ़ज़ल ऐं आला बहितरीन बहार अल्लाह पाक जल जलालुहु अमन वालुहु पंहिंजे हबीब करीम खे रवानो फरमाए, उहा बहार दुनिया खे हिन महीने में नसीब फरमाए। सुभान अल्लाह। क़ुरान शरीफ़ जी आयत सगोरी मूं तव्हांजे आरो जेका तिलावत कई आहे, इन ही मुनासिबत सां मूं आयत सगोरी तिलावत कई आहे। इन जे अंदर भी अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु अमन वालुहु इहा ई ॻाल्हि ॿुधाई आहे। मां बिला ताख़ीर अव्हां जे आॾो तिलावत कयल आयत करीमा जो तर्जुमो ॿुधाया पेश कयां त जीअं तव्हांखे मुंहिंजी मुद्दा सम्झ में अचे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे कलाम पाक खे सम्झण जी कोशिश कयो। क़ुरान पाक में ख़ुदा ताला छा इरशाद फरमायो आहे, उहो आउं तव्हांजे आॾो अर्ज़ कयां थो, अव्हां गौर सां ॿुधो। तर्जुमे ॿुधण खां अॻु में तव्हांखे अर्ज़ात मोहब्बत, ज़ौक़, शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब करीम जे मथां दुरूद पढ़ो त मां तव्हांखे अल्लाह पाक जो क़ुरान शरीफ़ ॿुधायां। अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना मुहम्मद व अला अल्लाहुम्म सल्लि अला सय्यिदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालुहु पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम
यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्ल लफ़ी दलालिम मुबीन। अल्लाह ताला जल जलालुहु व नवालु पांजे पाक कलाम इरशाद फरमायो त बेशक हिन ॻाल्हि में कंहिं बि क़िस्म जो शक शुबो नाहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात ईमान वारनि जे मथां एहसान फरमायो आहे। कंहिंजे मथां दा ईमान वारनि बुलंद आवाज़ सां चवंदा हलो ईमान वारनि। लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीना, बेशक अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात ईमान वारनि जे मथां मोमिननि जे मथां एहसान कयो आहे। खुदा जा एहसान रुगो मोमिननि ते आहिनि छा? खुदा ताला जी ज़ात बाबरकात जूं नेमतूं सारी काइनात जे मथां आहिनि, सॼे जहान जे मथां आहिनि। बिना कंहिं मज़हब फ़र्क़ जे खुदा ताला जी ज़ात बाबरकात एहसान हर हिक जे मथां कंदो आहे। अवां गौर कंदो त रब जूं नेमतूं मुस्लमाननि जे मथां बि आहिनि, गैर मुस्लिमनि जे मथां बि आहिनि, मञण वारनि जे मथां बि आहिनि, न मञण वारनि जे मथां बि आहिनि, मुनकरनि जे मथां बि आहिनि, त ईमान वारनि जे मथां बि आहिनि। उहो कहिड़ी खुदा ताला जी मखलूक आहे जंहिंजे मथां अल्लाह जी नेमत न हुजे? दुनिया जूं जेतिरियूं बि नेमतूं आहिनि अल्लाह पाक सॼे जहान जे मथां फरमाईंदो आहे। इन में ईअं कोन ॾिसंदो आहे रब ताला त ही नेक आहे, पुछड़ो आहे, सालिह आहे, बदकिरदार आहे, मुमिन आहे, मुनाफ़िक़ आहे, काफ़िर आहे, यहूदी आहे, केर बि हुजे खुदा ताला जूं नेमतूं तमामु घणियूं आहिनि, सॼे जहान जे मथां आहिनि। पर हिन आयत सगोरी में अल्लाह ताला फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, रब करीम जी ज़ात बाबरकात जो एहसान ई थोरो सिर्फ़ मोमिननि जे मथां आहे। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रब जूं नेमतूं त ॿियूं बि घणियूं, पर मालूम इहे पियो थिए जेका हिन आयत करीमा में नेमत बयान पई थिए सा सभिनी खां निराली आहे। बेशक उन जो शान सभिनी खां निरालो शान आहे। कहिड़ी नेमत आहे? अल्लाह ताला पाण वज़ाहत फरमाई इज़ बअस फीहिम रसूलम मिन अनफुसिहिम। उहा नेमत रब करीम जेका ख़ासि मोमिननि जे मथां फरमाई आहे। छा थी सदा? अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना शफीअना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमायो इज़ बअस फीहिम रसूलन मिन अनफुसिहिम। रब पाक जे नेमत जो बयान तो फरमाए उहा नेमत ही आहे। खुदा ताला फरमाए तो ऐ मोमिनो मां रब करीम जी ज़ात बाबरकात तव्हां ईमान वारनि ॾे तव्हां जे जिन्स मां बरगुज़ीदो रसूलुल्लाह मोकिलियो आहे। खुदा जो रसूल सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिननि जे तरफ़ आयो ऐं उन्हनि जे जिन्स मां आयो। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजे महबूब जो मोमिननि जे तरफ़ उन्हनि जे जिन्स मां अचणु इहो अल्लाह ताला जो तव्हां ते अज़ीम एहसान आहे। सुभान अल्लाह। दुनिया जूं नेमतूं ॿियूं बि आहिनि। क़ुरान पाक फरमाईंदो आहे इन तउद्दू निअमतल्लाह ला तुहसूहा। जेकॾहिं तव्हां अल्लाह जूं नेमतूं ॻणींदव शुमार कंदव एतिरियूं त रब पाक जूं नेमतूं आहिनि जो तव्हां शुमार करे कोन सघंदा आहियो। अव्हां जी सारी ज़िंदगी गुज़री वञे ख़ुदा जे नेमतुनि खे ॻणे कोन पुॼंदा। अव्हां पंहिंजे जिस्म में निहारियो, हथ निहारियो, पेर निहारियो, अखियूं निहारियो, पंहिंजी सुहिणी सूरत निहारियो। अशरफुल मखलूक तव्हांखे ख़ुदा इंसान करे पैदा कयो आहे। इहे सभु नेमतूं ख़ुदा ताला जूं ज़रूर आहिनि, पर अल्लाह ताला फरमाईंदो आहे बराबरि तव्हां ते मुंहिंजूं नेमतूं आहिनि। पर हिन आयत करीमा में जंहिं नेमत जो मां बयानु कयो आहे इहे सभु नेमतूं दुनिया जूं हिकिड़े पासे, मुंहिंजे महबूब जो तव्हां ॾे अचणु हिकिड़े पासे। नबी करीम जे ज़ात बाबरकात जो नबी थी करे अचणु, असांजे ख़ुदा जो महबूब थी असांजे जिन्स मां तशरीफ़ फरमा थियो ऐं असांखे मिलियो। अल्लाह ताला फरमाए थो इहा मुंहिंजी तव्हां ॾे सभिनि खां वॾे खां वॾी नेमत आहे। हाणे सवाल थो पैदा थिए, अव्हां समझदार आहियो, गौर कयो त अल्लाह पाक फरमाए थो त नबी करीम मोमिननि ॾे आयो, मोमिनो तव्हां ते थोरो आहे।
सवाल इहो आहे त छा असांजो नबी रुगो मोमिननि ॾे आयो आहे छा? धक्का हो, अलाए निंड अथव, अलाए मुंहिंजो आवाज़ तव्हां ताईं कोन थो पहुचे, थोरो ॻाल्हायो त मूंखे त ख़बर पवे। धक्का हो न साईं, आवाज़ सम्झ में अचे पियो? आओ अलाए पोइ मूंखे ॿुधायो त नबी पाक रुगो मोमिननि ॾे आयो आहे छा? क़ुरान पढ़ूं, पढ़ो क़ुरान पढ़ूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, तबारकल्लज़ी नज़्ज़लल फ़ुरक़ान अला अब्दिही लियकून लिल आलमीन नज़ीरा। सुभान अल्लाह। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो त बरकत वारो आहे अल्लाह जंहिं नाज़िल कयो क़ुरान मजीद पंहिंजे ख़ासि बाने ते, इन जे वास्ते लियकून लिल आलमीन नज़ीरा, त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहाननि जो नज़ीर थी अचे। नज़ीर उनखे चइबो आहे जेको कुफ्र खां ॾेॼारे, बिदअत खां ॾेॼारे, शिरक खां ॾेॼारे, हराम करण जे कमनि खां ॾेॼारे, ज़ुल्म करण खां ॾेॼारे, बिदअत जे कमनि खां माण्हुनि खे ॾेॼारे, भउ ॾियारे, जहन्नम जी बाहि खां ॾेॼारे, हर बुराईअ खां रोके त ही बुराईअ जो कमु आहे, उनखे नज़ीर चइबो आहे। अल्लाह जे हबीब करीम खे ख़ुदा ताला फरमाए थो, लियकून लिल आलमीन नज़ीरा। मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाह क़ुरान पाक इन जे करे नाज़िल कयो आहे त मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहान वारनि जे लाइ नज़ीर बणिजी अचे। अल्लाह ताला फरमाए सभिनि जे लाइ, ऐं बाक़ी सची ॻाल्हि आहे असांजो महबूब आयो बि सभिनि जे लाइ आहे न सही? महबूब जी ज़ात मोमिननि जे लाइ बि आया, मुसलमाननि जे लाइ बि आया, शीयनि जे लाइ बि आया, कादियाननि जे लाइ बि आया, वहाबिन जे लाइ बि आया, देवबंदन जे लाइ बि आया, अहल हदीस जे लाइ बि आया, हिंदुनि जे लाइ बि आया, मञण वारनि जे लाइ बि आया, न मञण वारनि जे लाइ बि आया। रब पाक मोकिलियो त सभिनि जहान वारनि जे लाइ आहे। इहे कोन त रुगो कंहिं ख़ासि कबीले जे लाइ, ख़ासि क़ौम जे लाइ, ख़ासि वक़्त जे लाइ, ख़ासि ॻोठ जे लाइ, न न। अल्लाह ताला फरमाए थो, लियकून लिल आलमीन नज़ीरा। मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभिनी जहान वारनि जे लाइ नज़ीर थी आयो आहे। ओतिरी नज़ीर सभिनी जहान वारनि जे लाइ थी आयो आहे त थोरो बि सभिनि ते हुजे। सुभान अल्लाह। हाओ या न? हाँ सही। ॾाढे ॻाल्हायो, हाओ या न? हाँ। खाई पी आया हो, ख़ाली पेट अथव, हक़ ते नथा ॻाल्हायो, नक ते भाॼी आयो, कुझु ॻाल्हाईंदा आहियो त ख़बर पए। हाणे सभिनि जे लाइ नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रहमतल लिल आलमीन थी आया ऐं नज़ीर बणिजी आया, त पोइ अहसान बि सभिनि ते हुजे कि न रुगो मोमिननि ते हुजे? सभिनी ते सही। अल्लाह ताला छो थो चवे, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, हुजण तीअं खपे हा, लक़द मन्नल्लाहु अलल आलमीन, हुजण ई खपे हा त अल्लाह पाक जो सभिनी जहान वारनि ते थोरो आहे, जो नबी पाक अलैहिस्सलाम खे मोकिले। अल्लाह ताला फरमाए थो, लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन, मोमिननि ते अल्लाह जे ज़ात बाबरकात थोरो कयो आहे। छो? इन में मां तव्हांखे मिसाल ॾेई सम्झायां, सवली ॻाल्हि आहे। क़ुरान पाक में अल्लाह ताला क़ुरान लाइ फरमायो आहे, हुदल लिन्नास। क़ुरान शरीफ़ जे लाइ अल्लाह ताला क़ुरान में फरमायो आहे त क़ुरान हुदल लिन्नास, माण्हुनि जे लाइ हिदायत आहे। क़ुरान इंसानियत जे हिदायत लाइ आयो त इंसान क़ुरान पाक मां फ़ाइदो वठनि। पर सूरह बक़रा जे मुंड में अल्लाह ताला फरमाए थो, अलिफ लाम मीम ज़ालिकल किताब ला रैब फीह हुदल लिल मुत्तक़ीन।
होॾो ख़ुदा ताला फरमाए थो क़ुरान हुदल लिन्नास माण्हुनि जे लाइ हिदायत आहे पर अल्लाह ताला वरी साॻे क़ुरान पाक में फरमाए थो हुदल लिल मुत्तक़ीन मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे छो ॻाल्हि सवली आहे अल्लाह ताला फरमाईंदो आहे त आहे त माण्हुनि जे लाइ हिदायत हुदल लिन्नास सभिनी जे लाइ मां मोकिलियो आहे पर हुदल लिल मुत्तक़ीन इन जे करे थो चवां त क़ुरान मां फैज़ ऐं फ़ाइदो वठंदा ई मुत्तक़ी सुभान अल्लाह बेशक आहे त सॼे जहान लाइ आहे त आम इंसान जे लाइ पर फैज़ ऐं फ़ाइदो चूंकि मुत्तक़ी वठंदा तंहिंजे करे तख़सीस कई वई त हुदल लिल मुत्तक़ीन ही क़ुरान पाक मुत्तक़िन जे लाइ हिदायत आहे सॼे जहान लाइ पर फ़ाइदो मुत्तक़ी वठंदा तंहिंजे करे हुदल लिल मुत्तक़ीन त नबी पाक जी ज़ात बशीरन लिल आलमीन नज़ीरन लिल आलमीन सॼे जहान जो नबी आहे रहमतन लिल आलमीन बणिजी आयो आहे अल्लाह ताला फरमाए लियकून लिल आलमीन नज़ीरा मुंहिंजो हबीब पाक सभिनि जहाननि जे लाइ नज़ीर आहे त सॼे जहान वारनि जे पर अल्लाह ताला फरमाए थो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन मोमिनन ते थोरो इन जे करे आहे जो मुहम्मद करीम मां फैज़ ऐं फ़ाइदो मोमिन वठंदा ॿिया कोन वठंदा समझ में ॻाल्हि आई अलाए ॻाल्हि आई ख़ुदा तबारक व तआला फरमायो त मुंहिंजो हबीब आहे त सभिनि जहान वारनि जे लाइ पर मां हिते जेको चवां थो त मोमिननि ते थोरो आहे इन जो मतिलबु इहो आहे त मोमिन ई मुस्तफ़ा मां फैज़ वठंदा नंबर 2 अल्लाह ताला फरमायो इज़ बअस फीहिम नबी पाक जी तव्हां में बिअसत थी आहे अल्लाह पाक नबी करीम खे तव्हां ॾे मोकिलियो आहे मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ ख़ुदा ताला इन जे करे चयो त मोमिननि ते मुंहिंजो थोरो आहे जो ख़ुदा खे ख़बर आहे अल्लाह ताला खे मालूम आहे रब ताला जो क़दीम इल्म आहे अल्लाह ताला फरमाए थो त हबीब उम्मत ॾे आयो ऐं हबीब जे अचण सां ख़ुशि बि मोमिन थींदा केर ख़ुशि थींदा मोमिन नंबर 2 अल्लाह ताला खे इहा बि ख़बर आहे त ख़ुशि त थींदा पर ख़ुशी बि मल्हाईंदा ॾिसो सुभान अल्लाह कीअं सोड़ा सोड़ा बैनर लॻा पिया आहिनि अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल अल्लाह लिखियो पियो आहे हेॾो सुभान अल्लाह लिखियो पियो आहे मुंहिंजा प्यारा दोस्त हुन बादस ख़ुदा बुज़ुर्ग तो किस्सा मुख़्तसर हे केॾियूं सोढ़ियूं सोढ़ियूं बत्तियूं बहितरीन स्टेज लॻी पई आहे केॾो लंगर फ़क़ीरत खयो वियो आहे अव्हां जी ख़िदमत कई वई आहे मुंहिंजा प्यारा दोस्त छाजे करे अल्लाह ताला खे ख़बर हुई अल्लाह खे मालूम आहे त मुंहिंजे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी अचण जी ख़ुशी कंदो ई मोमिन सुभान अल्लाह फैज़ वठंदो ई मोमिन फ़ाइदो थींदो ई मोमिन खे मीलाद मल्हाईंदो ई मोमिन ख़ुशी कंदो ई मोमिन बरकत वारो थींदो ई मोमिन रब करीम जी ज़ात बाबरकात करी फरमायो आहे त सॼे जहान जे लाइ आयो त सभिनि जे लाइ पर मुंहिंजे महबूब जे फैज़ मां फैज़ वारा ईमान वारा थींदा ख़ुशी मोमिन मल्हाईंदा पोइ जेको ख़ुशि थींदो रब थो चवे मुंहिंजो थोरो आहे ई उन्हनि ते सची ॻाल्हि आहे थोरो आहे उन्हनि ते जन थोरे खे मञो अदा चइबो आहे न यार थोरो कंहिं मुड़ुस ते कजे हा छा चइबो आहे मुड़ुस ते थोरो कजे थोरो कंहिं मुड़ुस ते कजे भाड़े ते कहिड़ो थोरो आहे भाड़ीअ खे सॼी ज़िंदगी पियो अहसान कर असुल न तुंहिंजो अहसान ॻाईंदो ऐं मर्द हूंदो न मर्द हिकिड़ो दफ़ो थोरो कबोसि सॼी ज़िंदगी तुंहिंजी गुलामी ॾींदो यार तुंहिंजो मूंखे अखर यादि आहे पर उहो मर्द मरण घड़ी ताईं पंहिंजे पोयर खे बि वसियत कंदो बचा वसियत हुजे यार फलाणे जो मूं ते अहसान आहे इन जा ग़ुलाम थी रहिजो इहो उन ज़मीर वारे जी ॻाल्हि आहे बेज़मीर जी मां ॻाल्हि कोन थो कयां ज़मीर वारे जी ॻाल्हि हया वारे जी ॻाल्हि मर्द जी इहा ॻाल्हि आहे त सारी ज़िंदगी तुंहिंजे अहसान खे पियो ॻाईंदो हिकिड़ो थोरो हूंदो तुंहिंजो कोन विञाईंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात खे ख़बर आहे रब ताला अलीम बिज़ात सुदूर आहे रब ताला जी ज़ात बाबरकात री फरमाए त मां रब करीम जो थोरो महबूब जे मोकिलण वारो आहे ई मोमिननि जे मथां छो त इन नेमत जो क़दुरु कंदो त मोमिन कंदो बेहयाव खे ख़बर ई कान हूंदी क़दुरु ई कोन पवंदो बेक़दुर खे क़दुरु कोन हूंदो क़दुर वारे खे क़दुरु आहे जंहिंखे क़दुरु आहे तंहिंखे अल्लाह ताला फरमाए थो मोमिन तुंहिंजे मथां मुंहिंजो थोरो आहे जो मां मुहम्मद अरबी तव्हांखे ॾिनो हक़ीक़त आहे अल्हम्दुलिल्लाह पूरी काइनात जा मोमिन जीअं जो रबीउल अवल शुरू थींदो आहे त ख़ुशियूं मल्हाईंदा आहिनि
वॾे खां वॾी ईद ईद मीलादुल नबी खे सम्झंदा आहिनि। छो त उनखे ख़बर आहे त दुनिया जी हर ईद जेका बि ख़ुशी आहे उहा मीलादुल नबी जे सदके में मिली आहे। रमज़ान शरीफ़ जी ईद मल्हाईंदा हुआ बा ज़िलहज जी या कंहिंजे सदके आहे? आका इनामदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके। अगर नबी करीम जी ज़ात तशरीफ़ फरमा न थियनि हा, बिल फर्ज़ व तक़दीर ख़ुदा जी ज़ात हबीब खे न मोकिले हा त रमज़ान हुजे हा न साईं। और मुंहिंजा मिठड़ा भाउ अज़ीज़, आउं त ईअं बि दोस्तनि खे अर्ज़ु कंदो आहियां, जे ईमान मिलियो आहे त मुस्तफ़ा जे सदके, इस्लाम मिलियो आहे त मुस्तफ़ा जे सदके, जे मुंहिंजा भाउ क़ुरान मिलियो आहे त बि मुस्तफ़ा जे सदके, जेकॾहिं असांखे रमज़ान मिलियो आहे त बि मुस्तफ़ा जे सदके, पर ख़ुदा जे ज़ात बाबरका जो कसम आहे, जे रब रहमान मिलियो आहे त बि मुस्तफ़ा जे सदके। हर शइ मोमिन खे मिली आहे मुस्तफ़ा करीम जे सदके। ऐं इंशाअल्लाह ताला जो कुझु मिलंदो रहंदो सो मुस्तफ़ा जे सदके। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो वाक़ियो हदीसुनि में ईंदो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत अक़दस में हिकिड़ो सहाबी आयो आहे। या रसूल अल्लाह, धीउ जवान थी वई आहे, शादीअ जे लाइ ख़र्च जी ज़रूरत आहे। हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था पिया, तोखे धीअ जे शादीअ जे ख़र्च जे लाइ मां हज़रत उस्मान ॾे मोकिलिया थो वञ। हज़रत उस्मान खे वञी चओ तुंहिंजी मदद कंदो, तुंहिंजी शादी थी वेंदी। सहाबी महबूब पाक खां इजाज़त वठी हज़रत उस्मान ज़िन्नूरैन, हज़रत उस्मान गनीअ जी दरबार में आयो आहे। हज़रत उस्मान खे चई, मां अल्लाह जो नालो खणी आयो आहियां, महिरबानी कर, मुंहिंजे न्याणीअ जी शादी आहे, ख़र्च खुटी पियो आहे, मुंहिंजी फी सबीलिल्लाह मदद कर। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु हुनखे 60 दीनार ॾिना। 60 बाबा 60 दीनार खणी वञ, तूं पंहिंजी न्याणीअ जी शादी कर। उन सहाबी सॻोरे 60 दीनार हथ में वरिता। रस्ते में सोची त कम अज़ कम घटि में घटि बि मुंहिंजे धीउ जी शादीअ जे ख़र्च जे लाइ 100 दीनार खपे। 60 मिलिया, अञा 40 खपनि था। वरी नबी करीम ॾे वञा, मन नबी पाक ॿिए ॾे मोकिले। हुज़ूर करीम खे दुबारो अची अर्ज़ु कई। पाण करीमन फरमायो, ॾे ख़बर उस्मान खे छा चयो हुई? या रसूल अल्लाह, मां हज़रत उस्मान खे अर्ज़ु कयो हुयो त अल्लाह जे नाले मूंखे ॾे। पाण करीम फरमाइनि था, वरी बि साॻो उस्मान वटि वञ, पर हाणे अल्लाह जो नालो न खणी वञ। हाणे उस्मान खे वञी चओ त मां हाणे तोखां दुबारो मुस्तफ़ा जे नाले वठण आयो आहियां। सुभान अल्लाह। नबी जे सदके ॾे सहाबी हुक्म जी तामील करे वापसि थियो, पर हाणे अकुल रोड़ाई त अलाह जे नाले 60 दीनार, नबीअ जे नाले मिलंदा अध ते 30 दीनार। 60 ऐं 30 90, अञा 10 खुटंदा। ख़ैर वञा। सोचींदो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो गुलाम हज़रत उस्मान ज़िन्नूरैन जी दरबार में आयो आहे। हज़रत उस्मान खे चयसि के अगारो अल्लाह जो नालो खणी आयोसि, हाणे ख़ुदा जे हबीब जो नालो खणी आयो आहियां, नबी पाक जे सदके में मुंहिंजी मदद कर। जंहिंमहिल हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हु हुज़ूर जो नालो ॿुधो आहे, नबी पाक जो वसीलो ॿुधो आहे, देर को नथो करे उन सहाबी खे ॿाह खां वठी घर में वियो आहे। अंदरि घर में वठी चवे थो, अदा ही घर तुंहिंजो, ही मिल्कत तुंहिंजी, हे दौलत तुंहिंजी, हे सोन तुंहिंजो, हे चांदी तुंहिंजी, हे सारी जायदाद मुंहिंजी तुंहिंजी, हर शइ त तुंहिंजी, पर हे उस्मान बि तुंहिंजो, मूंखे गुलाम बणाए नबी जे नाले ते वठी हल। हर शइ तुंहिंजे हवाले आहे, हर शइ तुंहिंजी आहे, सभु कुझु खणी वञ। सहाबी हैरान थी चवे थो, ॾे ख़बर ऐं उस्मान गनी मुंहिंजो दिमाग़ त चरियो कोन थियो आहे, या तुंहिंजी सम्झ हेॾे होॾे थी वई आहे। अल्लाह जे नाले 60 दीनार ऐं नबी जे नाले हर शइ, तुंहिंजी ॻाल्हि कहिड़ी आहे? हज़रत उस्मान सोचे, अल्लाह अल्लाह वहदहू ला शरीक, रब जो शानी कोने, मट कोने, लम यलिद व लम यूलद, ख़ुदा जो शान आहे। पर ओ मुंहिंजा मिठड़ा भाउ सहाबी, सच तोखे ॿुधायां, नबीअ जे नाले हर शइ इन जे करे थो ॾियां जो हर शइ असांखे नबीअ जे दर तां मिली आहे। सुभान अल्लाह। ख़ुदा असां कोन सुञाणंदा हुआसीं, असांजा वॾा असांजा माउट बुतनि जी पूॼा कंदा हुआ, लात मनात उज़्ज़ा खे सजदा कंदा हुआ, मूर्तियूं पूॼी
मुस्लिम शरीफ के अंदर हदीस पाक आ जमल हजरत अब्दुल्लाह बिन मसूद नबी करीम जो नाम नामी इसमें गिरामी लिखवा तवे तो खुदा जो कसम आ फौरन मुझे तमा लठ छड़ाए वई मुखे जेका कावड़ बाह वांगुर चढ़ी पई रहमत लिल आलमीन जो नालो बुधी मुजी बाह खत्म थी वई मां पंहिंजे गुलाम खे चयो रुगो खाली तोखे छजा कोन थो पर मुस्तफा जो कसम विधो थी नबी जे नाले ते तोखे मां आजाद थो कयो मार खां त छॾियो मांस पर तव्हां ज़िंदगी हमेशह हमेशह हुनखे आज़ाद करे छॾियो सहाबा किराम खे तौहीद जी ख़बर कान हुई ॻाल्हायो दा ॾाढे त ॻाल्हायो ज़ोर सां ॻाल्हायो असहाब मुवहिद हा या मुशरिक हा मआज़ल्लाह पूरे अल्लाह जे नाले ते गुलाम खे न पियो छॾे नबी जे नाले ते छो छॾे छा हुनखे तौहीद जी ख़बर कान हुई अॼुकल्ह मुल्ले खे ख़बर आहे तौहीद जी वॾा मुवाहिदा पैदा थिया आहिनि उर्स कर त बि तौहीद खे खाट लॻी वियो या रसूल अल्लाह कर तौहीद जो किलो किरी पियो माज़ अल्लाह जे यारी पीरा न पीर जी कर त बि हिननि जी तौहीद वारी भित भॼो थी पवे पई कंहिं पीर फ़क़ीर जो नालो वटि त मुंहिंजा अदा हिननि जी तौहीद टुकड़ा टुकड़ा थियो थी वञे पई तौहीद जा ठेकेदार हाणे पैदा थिया आहिनि मां पुछां थो हज़रत उस्मान खां पुछो हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद खां पुछो इहे छो था नबी करीम जे ज़ात बाबरकात जे नाले पाक ते के आमियत ॾियनि ख़ुदा जो कसम आहे हक़ीक़त आहे ख़ुदा जी ज़ात जो शान सभिनि खां निरालो आहे पर सहाबा खे ख़बर हुई सहाबा जो अक़ीदो हो त अल्लाह जो दर ॾेखारियो आहे त बि मुहम्मद मुस्तफ़ा ॾेखारियो आहे तौहीद जो दर्स ॾिनो आहे त मुहम्मद अरबी ॾिनो आहे जे नबी करीम जी ज़ात असांखे तौहीद जो दर्स न ॾियनि हा त असांखे केरु ख़ुदा ॾसे हा उन ख़ुदा जे ॾस ॾियण वारे महबूब जो दिलि में क़दुरु आहे त जे हबीब असांखे ख़ुदा ॾेखारियो आहे तव्हांजो त क़दुरु कबो अल इंसान अबीदुल एहसान इंसान एहसान जो बानो हूंदो आहे एहसान नबी करीम जे सदके थियो आहे त बाना सहाबी या ॿिया गुलाम चवंदा हा त नबी करीम जे ज़ात बाबरकात जो असां ते वॾे खां वॾे एहसान आहे जो इन जे सदके जो कुझु मिलियो आहे क़यामत ताईं इन जे सदके मिलंदो गिरोड़ी साहब रहमतुल्लाह ने फरमायो आहे गिरोड़ी साहब खे सुञाणंदा आहियो न तव्हांजो त पाड़ेसरी आहे फरमाईंदा हा अबा जेकॾहिं कुतो छितो थिए त हिकिड़े खे ॾाढ़े या ॿ ॾाढ़े ॾाढ़ो सम्झो था चके कुतो छितो थिए त हिकु या ॿ या टे खाए पर जे मुल्लो छितो थिए त राज खाई जहिड़ो खिलो न सोचो अवां वरी चओ त मुल्लो कीअं छितो थींदो माण्हू ठारींदो छितो थी वियो मुंहिंजा प्यारा दोस्त छितो ई हो चइबो जो सदके नबीअ जे माण्हू हिन जा हथ चुमनि मौलवी चवनि जनता ॼनि मस्जिद में हिन जे पोयां निमाज़ूं पढ़नि आलिम सम्झी नबीअ जे शरीयत जे करे हिनखे ख़ैरातूं ॾियनि ऐं हिन वटि अचनि मसइला पुछनि ऐं हे वरी अहिड़ो छितो थिए माज़ अल्लाह जो नबीअ जे सदके माण्हू हिनखे साईं साईं कनि हे वरी पलीत माज़ अल्लाह चवे त नबीअ जो असां ते थोरो आहे ई कोन को अवां चवंदो इहो को आहे छा हा मां तव्हांखे सबूत पेश कयां अब्दुल रहीम जी आदत नाहे जो इल्ज़ाम हणे तहमत हणे इंशा अल्लाह ताला फ़क़ीर जेका ॻाल्हि कंदो असां सबूत सां कंदो दलील सां कंदो ओ उमरकोट जा मुस्लमानो गौर सां मां फ़क़ीर जी ॻाल्हि अर्ज़ सां ॿुधजो दिमाग़ में हंडाइजो ऐं जेका बि मुंहिंजी ॻाल्हि अव्हां जे आॾो पेश थिए अव्हां सबूत वठंदो मां तव्हांखे सबूत ॾींदुसि तहमत इल्ज़ाम न हक़ीक़त पेश कंदुसि लाड़काणे जो हिकिड़ो देवबंदी वहाबी आहे उमरकोट वारनि वहाबनि जो बि ॾाढो लॻे ऐं मुंहिंजा अदा उन हिकिड़ो किताब लिखियो आहे आईन ए एतिक़ाद सिंधी ज़ुबान में किताब आहे माज़ अल्लाह मिले थो आम कुतुबखाननि ते हुन में लिखे थो त मुहम्मद करीम जो कमु हो तबलीग करणु उहा तबलीग कयई बसि हाणे मुहम्मद करीम जो असां ते को एहसान कोन्हे को ऐं नबीअ मां असांखे फ़ाइदो न को दुनिया में या न को नबीअ मां फ़ाइदो आख़िरत में हूंदो नबी करीम मां न को दुनिया में असांखे फ़ाइदो आहे न को आख़िरत में फ़ाइदो आहे छो त हुनजो कमु हो वमा अलैना इल्लल बलाग
तबलीग जो कम हो सो न तबलीग कई आहे बस ॿियो हुन जो को बि कमु कोन्हे को नबीअ मां फ़ाइदो न को असांखे हाणे या न को क़यामत में आहे नबी जो कमु तबलीग करणो आहे। ऐं माज़ अल्लाह इहे बि लिखे थो नकुले कुफुर कुफुर न बाशद त मुहम्मद त अणपढ़ियो हो अणपढ़ियल हो। अॻिते थो लिखे नऊज़ु बिल्लाह नकुले कुफुर कुफुर न बाशद चवे थो मुहम्मद करीम खे त क़ुरान जे नाज़िल थियण खां अॻु में वहीअ जे नाज़िल थियण खां अॻु में जिब्रील जे अचण खां अॻु में न का नबीअ खे ईमान जी ख़बर हुई न का नबीअ खे क़ुरान जी ख़बर हुई। अलाए हिकिड़ो दफ़ो कलमो त भरियो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सभई जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ओ मुसलमान तव्हांखे न कलमे जो कसम आहे सच ॿुधायो छा असांजे नबी जो असां ते थोरो नाहे ॾाढी ॻाल्हि आहे। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां ते एहसान आहे। असां त ईअं चवंदासीं उहो उमरकोट वारो हिन अॼोके जलसे जो पाण ते पीर गुलशेर साहिब जो एहसान आहे। हा न सही ख़र्च कयईं दावतूं ॾिनई इश्तिहार छपरायईं दोस्तनि वटि हली वियो जमात वटि हली वियो इंतज़ाम कई लंगर कये आलम घुराए बुज़ुर्ग घुराए बुज़ुर्गनि जी ज़ियारत कराई आलमनि खां क़ुरान ॿुधाई। अबा पीर साहिब जो असां ते थोरो आहे या न आहे लख थोरा सभु को पंहिंजे घर वेठो आहे पर या संदसि महिरबानी आहे अल्लाह तबारक व तआला खेसि ख़िज़री हयाती अता फरमाए। संदसि वालिद मोहतरम पीर अमीर शाह साहब रहमतुल्लाह अलैह उहो बि हर साल जलसो कराईंदो हो। पीर साहब रुगो हिते उमरकोट में कोन कराईंदो हो पर हिन फ़क़ीर खे हिकिड़ो दफ़ो न कई दफ़ा पीर साहब छाछरे तालके जे ॻोठ ॻोठ जो दौरो बि करायो। उहे ॾिहाड़ा मूंखे यादि आहिनि जो पीर साहब पंहिंजी तां गाॾी खणंदो हो जमात खणंदो हो ऐं हुन सां गॾु हूंदो हुउसि। छाछरे जा कई ॻोठ हूंदा हुआ। मुंहिंजा प्यारा दोस्त मेंझरे जे पार वारो जलसो अॼु बि असांखे यादि आहे। ख़ुदा ताला पीर अमीर शाह साहिब जी क़बर जे मथां रहमत नाज़िल फरमाए। उनजे पुट खे बि ख़ुदा ताला लाइक़ बनायो आहे जो उहो पंहिंजे वालिद साहिब जे नक्शे क़दम ते हलियो। हे हर साल दीनी प्रोग्राम कंदो आहे पर साल तक़रीबन सवा साल ॾेढ साल थी गुज़रियो आहे अज़ीम शान जलसो थियो हो वरी साल मस थियो आहे त वरी जलसो थियो आहे। अदा पीर साहिब जो असां ते थोरो आहे या न आहे हथ मथे खणी चओ मां ॾिसां त सही। ऐं जेको चवे न पीर साहिब जो को थोरो ई कोन्हे मां थो चवां बेगुणो बेहया ॿियो आहे ई कोन्हे। बड़ाए ख़र्च करे दावतूं ॾे घुराए आलम घुराए पीर फ़क़ीर घुराए अव्हांखे ज़ियारतूं कराए ऐं आलमनि जा ख़िताब तव्हांखे ॿुधाए क़ुरान पाक ॿुधाए पंहिंजे घरां हणऊं वणऊं तव्हांखे लंगर ख़ैरात करे खाराए। अञा तव्हां थोरो नथा मञो पिया सफ़ा खे नमक हराम चइबो मुंहिंजा आदा नमक हलाल उहो चइबो जेको थोरो ॻाईंदो। पीर साहिब असांखे अॼु हिकिड़ो दफ़ो वाइज़ ॿुधायो साल में वरी जेके जहिड़ा ॿिए साल में हिकिड़ो दफ़ो रब करीम जो कसम आहे क़ुर्बान आमिना जे लाल तां यतीमनि जे यार तां अड़ियनि जे आधार तां हज़रत मुहम्मद मुख़्तार तां अल्लाह जे हबीब जे सदके असांखे क़ुरान मिलियो आहे जो 24 कलाक असां मस्जिदनि में क़ुरान पाक जी तिलावत कंदा रहूं था। सदियूं गुज़री वियूं आहिनि साल गुज़री विया आहिनि 1400 साल गुज़री विया आहिनि हबीब करीम जी ज़ात असांखे क़ुरान पाक ॾिनो आहे। उहो क़ुरान अॼु बि तरताज़ा मौजूद आहे। नमाज़ पढ़ूं पिया इस्लाम खे क़बूल कयूं पिया अल्लाह जे वहदानियत खे मञूं पिया। सच ॿुधाए उमरकोट जा मुस्लमान सुहिणे नबीअ जो थोरो आहे या ॾाढे त चओ खुली त चओ आहे न एहसान। ऐं हे छितो कुतो छा थो चवे जेको नबीअ जो थोरो ई कोन्हे को बसि हुनजो कमु तबलीग करणु तबलीग कयूं बसि हलियो हाणे नबीअ जो थोरो कोन्हे कोन को हाणे आहे न को आख़िरत में आहे। असां त चवंदासीं तो ते चंद्रा भली न हुजे असां ते मुस्तफ़ा जो एहसान आहे छो त अल्लाह जे ज़ात बाबरकात करी फरमाए लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन बेशक अल्लाह पाक ईमान वारनि ते थोरो कयो आहे। कंहिं ते आहे भाउ ख़ुदा बेईमाननि ते थोरो कोन कयो आहे। मुंहिंजा सोना अॻे दफ़े जेको जलसो थियो न उमरकोट में पोइ उन पासे फ़क़ीर जो वरी जेको टारगेट हो सो हा मोमिन गरुड़ घोट अलीअ जी ओट ये झंडे झंडे वारा सम्झो था लाइ न वहाबी जा हा बची पोइ वरी छा कयूं शीअनि खे वञी खयूं अड़े वञ भला तव्हांखे ॻाल्हाए वियो आहे हो त वीचारा मुआ कुकड़ था पिया हुनखे यादगिरो ई कोन चयो आई भला टार तूं ख़ैर थियो जान छुटी हिननि वरी वहाबिन हुननि सां गॾिजी करे टेकूं ॾेई
इश्तिहार खणी छपायूं, चैलेंजूं खणी छपायूं, सवाल जवाब खणी छपायूं त बाबा तव्हांखे ॻाल्हायो हमारो थियो असीं तव्हां सां गॾु हूं। होॾो माण्हुनि खे चवनि त शिया ऐं असां वहाबी कोन ठहंदा आहियूं, पर मुंहिंजा सोना अब्दुल रहीम जे मुक़ाबले में ॿई भाउर नंढा वॾा गॾिजी विया। पर हाणे पहिरीं मल वहाबनि सां पोइ मल वरी शियनि सां छॼा ॿिन्ही खे कोन थो, सार ॿिन्ही जी लहा थो। हुननि जे सुवालनि जा जवाब बि मां ॾींदुसि जेके हुन सुवाल छपराया हुआ। अॼु सुवालनि जा जवाब बि ॿुधो, पर पहिरीं शीयनि जे वॾे भाउ वहाबिन जी अॼु मरमत कबी, उन्हनि जा बि प्रकार ॿुधो जेके मुंहिंजे मोहम्मद करीम जी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गिला कनि था पिया ऐं सबूत पेश थो कयां। ख़ुदा तबारक व तआला शल तव्हां असांजी हिदायत फरमाए। मुंहिंजे हबीब ते दुरूद पढ़ंदो हलनि जा प्रकार ॿुधंदो अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हाणे तव्हांखे मञणो पवंदो त नबी जो असां ते एहसान आहे। चओ त रसूलुल्लाह जो असां ते हिदायत फरमाईंदो आहे थोरनि ते थोरा मूं ते मारूअड़नि जा भलायूं भेरा ऐं गणियो गणी दस केतिरा। असांजे मथां सोणे साईं जा एहसान आहिनि ऐं ही छा था चवनि असां ते मथो एहसान कोन्हे को। इन जे करे एहसान कोन्हे जो हिननि जो अक़ीदो आहे। हिननि जो हिकिड़ो मौलवी आहे जंहिंजो नालो आहे रशीद अहमद गंगोही। छा आहे नालो साईं? गंदगोही न गंगोही। अलाए हेॾो आवाज़ आयो गंदगोही न, कहिड़ो लफ़्ज़ आहे? गंगोही। इहो गंगोही जॾहिं मरी वियो हो न त इन जो हिकिड़ो शागिर्द हो मौलवी महमूदुल हसन नालो। उस्ताद जो मरी वियो त महमूदुल हसन खे दुख थी पियो त उस्ताद मरी वियो। होॾो कावड़ कदान शीयनि ते त मरसिया था पढ़नि, पर वरी ख़ुदि उन गंगोहीअ जे शागिर्द महमूदुल हसन मरसियो लिखियो। पंहिंजे उस्ताद जे मौत ते मरसियो लिखे। कुझु कुझु मां बि यादि कयो आहे। ॿुधायां बाबा? चओ त ॿुधायां। ॾाढे त चओ। हाणे ॿुधो आहे फाल। ऐं उनजो लक़ब वरी कहिड़ो आहे? शेखुल हिंद। शेखुल हिंदुनि जो शेख। ईअं न साईं? वॾो लक़ब ॾिनो अथनि साईं। दारुल उलूम देवबंद जो ॿिए टे नंबर ते शेखुल हदीस बि थी रहियो आहे। वो तो चवे फिरे थे काब में भी पूछते गंगोह का रास्ता। फिरे थे काब में भी पूछते गंगोह का रास्ता, जो रखते अपने सीनों में है ज़ौक़ो शौक़ इरफानी। चए थो असांजे मौलवी रशीद अहमद गंगोही जो एॾो वॾो शान आहे। साईं जो शान त वॾो आहे, पर जेको संदसि ॻोठ गंगोह आहे, गंगोह हिंदुस्तान में आहे। चए थो उन ॻोठ जो बि एॾो शान आहे जो बैतुल्लाह वियासीं त बि मज़ो कोन आयो, बैतुल्लाह मां बि फिरी गंगोह आयासीं। कोन सम्झो आहे? हाणे वरी ॿुधो। फिरे थे काब में भी पूछते गंगोह का रास्ता। माना असां काबे में पे फिरियासीं, पर पोइ उते बि गंगोह पे पुछियोसीं। फिरे थे काब में भी पूछते गंगोह का रास्ता, जो रखते अपने सीनों में है ज़ौक़ो शौक़ इरफानी। जिनखे ज़ौक़ ऐं शौक़ मार्फत जो आहे, उनखे काबे में बि मज़ो कोन आयो, तनखे मज़ो आयो त गंगोह वटि आयो। मुंहिंजा प्यारा दोस्त अल्लाह जो क़ुरान थो चवे इन अव्वल बैतिम वुदिअ लिन्नास लल्लज़ी बिबक्कत मुबारका। रब करीम जी ज़ात बाबरकात जे क़ुरान पाक इरशाद फरमायो आहे त अव्वल बैत रब करीम जी ज़ात बाबरकात मके पाक जे शहर में काबतुल्लाह रखियो आहे। फीह हुदल लिन्नास फीह आयातुन। उन में रब करीम जी ज़ात बाबरकात कुदरत जा निशान रखिया आहिनि। ॿिए हंधि ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो
फरमायो आ उन मक्के जे शहर में खुदा तबारक व तआला ब जबल रखिया हन इन सफा वल मरवता मिन शआइरिल्लाह फमन हज्जल बैत अव तमर फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा। रब करीम जे कुदरत जा निशान सफा ऐं मरवो खुदा ताला जी ज़ात बाबरकात बैतुल्लाह जी वॾी इज्जत ऐं मक़ाम कयो आ। एतिरो त काबे पाक जी अल्लाह पाक इज्जत कई आ जो तवाफ त सवाब आ, नफिल पढ़ त लख नफिल जो सवाब आ, पर वो काबतुल्लाह जी ज़ियारत वेठो कर त हिकड़ी ज़ियारत सां खुदा ताला तोखे लख इबादत जो सवाब अता फरमाए। हिक नज़र सां लख नज़र जो सवाब। तवाफ पंहिंजी जगह ते सवाब, नफिल पंहिंजी जगह ते सवाब, रुगो काबतुल्लाह शरीफ खे वेही दीदार वेठो कर हिकड़ी नज़र खणी निहार त खुदा ताला तोखे हिकड़ी नज़र सां अजर सवाब अता फरमाए। नस क़तई सां क़ुरान मां साबित आहे। ऐं हिननि जो शेखुल हिंद तो फरमाए त फिरे थे काब में भी पूछते गंगोह का रास्ता जो रखते अपने ज़ीनों में है ज़ौक़ो शौक़ इरफानी। अञा मज़े जी ॻाल्हि ॿुधायां, काबे जा त बेअदब पर नबीअ जा बि बेअदब। अल्लाह जे नबी जी तौहीन कनि था। तव्हां खां मां पुछां थो सवाइ सरकार जे, सवाइ मुंहिंजे हबीब जे, हबीब पाक जी ॻाल्हि खे छॾ पोइ थो तोखां पुछां त हज़रत यूसुफ जहिड़ो को दुनिया में सुहिणो आहे? ॾाढे ॻाल्हि ज़ोर सां ॻाल्हि। क़ुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे किस्से खे बि अल्लाह ताला फरमाए अहसनल क़सस। अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा प्यारा मोहम्मद अरबी सोहणो यूसुफ पाण त सुहिणो आहे, पर यूसुफ अलैहिस्सलाम जो जंहिं सूरत में मां किस्सो थो तोखे ॿुधायां उन किस्से खे ई मां अल्लाह थो चवां अहसनल क़सस। नहनु नक़ुस्सु अलैका अहसनल क़सस बिमा औहैना इलैका हाज़ल क़ुरआन व इज़ कुन्त मिन क़ब्लिही लमिनल गाफ़िलीन। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे ओ मुंहिंजा प्यारा हबीब मां रब करीम जी ज़ात बाबरकात खे यूसुफ अला नबी अलैहिस्सलाम जो वाक़ियो थो करे ॿुधायां। अल्लाह ताला हज़रत यूसुफ जे हुस्न जी ॻाल्हि करे करे और तुंहिंजे किस्से खे आंदो आहे त और तूं ज़ुलेखा खे ताना पियो हणनि त ज़ुलेखा तूं पंहिंजे नौकर जे मथां पंहिंजे ग़ुलाम जे मथां आशिक़ थी पई आहे। हज़रत बीबी ज़ुलेखा रज़ी अल्लाह ताला अन्हा पाड़े जे मायुनि खे घुराए दावत कई आहे, मानी खाराई आहे, उनखे चवे थी अचो मां तव्हांखे दावत भी कयां, उन खां पोइ सोने यूसुफ जो दीदार भी करायां। हज़रत यूसुफ अला नबी अलैहिस्सलाम जी ज़ात के हज़रत ज़ुलेखा थी चवे मुंहिंजा प्यारा महबूब यूसुफ माइन मुंहिंजो मथो खाई ॾिनो आहे, हाणे मायूं मानी खाई वेठियूं आहिनि, फ्रूट खाइनि थियूं, मेवा खाइनि थियूं, तूं महिरबानी करे हुस्न जी हिकिड़ी झलक त ॾेखार। अल्लामा इब्न क़य्यम लिखियो आहे पंहिंजे किताब में त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम एॾो हसीन हो जो जेकॾहिं हज़रत यूसुफ अला नबी अलैहिस्सलाम खे का हमल वारी औरत, पेट वारी औरत ओचितो ॾिसंदी हुई त हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न जो ताब सही कान सघंदी, औरत जो ॿार किरी पवंदो। सम्झो था या न? अल्लामा इब्न क़य्यम जे किताब में मां तव्हांखे ॾेखारण लाइ तयार आहियां। एॾो अल्लाह जे नबी जो हुस्न जमाल हो जो ओचितो के हमल वारी औरत जी नज़र पइजी वञे त औरत बर्दाश्त करे कान सघे, औरत खे एॾो त मुंहिंजा अदा हुनजे मथां जलाल ख़ुदा जे नबी जे हुस्न जो अची वञे जो औरत जो ॿार ज़ाया थी वञे। क़ुरान शाहिद आहे। और तूं जंहिं महिल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़ियारत लाइ आयूं ऐं हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम हुनजे आॾो हीअं गुज़री वियो, बीठो बि कोन, हिकिड़ी झलक औरतुनि ॾिठी। अल्लाह ताला जो क़ुरान थो फरमाए फलम्मा रअयनहु अकबरनहु वक़त्तअन अयदियहुन वक़ुल्न हाशा लिल्लाह मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम। और तुंहिंजे हथनि मथां मेवा त छॾाइजी वई,
तुरंज छॾाइजी विया, फ्रूट हथनि में छॾाइजी वियो, छुरी हुननि जे हथ में आहे, उहे मेवात खे औरतूं वॾे वॾे खाई रहियूं हुयूं। पर जंहिंमहिल हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मथां हुननि जी नज़र पई आहे, अलाह ताला फरमाए थो क़त्तान अयदियहुम, पंहिंजा हथ वढे वेठियूं, पर हुनखे का ख़बर कान पई। वकुल हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा, कसम खणी पियूं चवनि त असांखे ख़ुदा जो कसम आहे, हे त बशर आहे कोन को, असां त ॿुधो इंसान आहे। मा हाज़ा बशरा, हे त माण्हूअ जो बचड़ो आहे कोन को। इन हाज़ा इल्ला मलकुन करीम, हे त को मलाइक सगोरो आहे। असां ॿुधो इंसान आहे, पर इंसान कोन्हे त मलाइक आहे। ओ ज़ुलेखा बराबरि तूं सची आहे, असां कूड़ियूं आहियूं। हज़रत यूसुफ जो अंदरि ॿिए घर ॾे हलियो वियो आहे। उन खां पोइ औरतुनि खे ख़बर पई आहे त असांजा चंबा वढिजी विया आहिनि, हथ वढिजी विया आहिनि, आङुरियूं वढिजी वयूं आहिनि। हाणे जंहिंजे हुस्न खे अलाह जो क़ुरान बयानु करे सच ॿुधाए त यूसुफ अलैहिस्सलाम जहिड़ो को हसीन थींदो? ॾाढे ॻाल्हाए, ज़ोर सां ॻाल्हाए। पर गंगोही साहिब जी ॻाल्हि ॿुधायो, उहो कहिड़ी तो गुस्ताखी करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुस्ताखनि खे कहिड़ी ख़बर त नबी जो शान छा थींदो आहे। वो सागो देवबंदी मौलवी महमूद हसन थो चवे, अभी दे सूद उनके का लक़ब है यूसुफ सानी माज़अल्लाह। चेतो त हज़रत यूसुफ पंहिंजी जॻह ते सुहिणो हो, पर असांजे रशीद अहमद गंगोही साहब जे गुलाम जेको कारो कलोटो गुलाम हो, शीदी हो, उहो बि यूसुफ अलैहिस्सलाम जो मट हो। अबी दे सूद कारो गुलाम, अबी दे सूद उनके का लक़ब है यूसुफ सानी, जेको हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जो माअल्लाह सानी बणायो थो वञे, पर सुहिणे खे बि न चवे थो। असांजे मौलवी साहिब जो एॾो त वॾो शान ऐं फ़ैज़ हो, जेको रशीद अहमद गंगोहीअ जो नौकर हूंदो हो, गुलाम हूंदो हो, कारे रंग जो हो, पर उहो कारे हुजण जे बावजूद यूसुफ जो मट हो। ऐं मुंहिंजा भाउ मुस्लमान पंहिंजे ईमान सां ॿुधाए त ख़ुदा जे नबीअ जी तौहीन आहे या न? ख़ुदा जे नबीअ जी गिला आहे या न? पंहिंजे नौकर खे जेको गुलाम आहे कारे रंग जो, उन जे लाइ बि चए थो त माअज़ल्लाह माअज़ल्लाह, हज़रत यूसुफ अला नबीना अलैहिस्सलाम जे मट हो। ऐं मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जे मट को बि कोन हो। ख़ुदा जो नबी आहे, हुन जे हुस्न जमाल जी अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद में तारीफ़ कई आहे। हे बेअदब टोलो आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात लाइ पंहिंजे किताबनि में लिखियो अथनि। तक़वियतुल ईमान तव्हां खोले ॾिसो, हिननि जे वॾे मौलवी इस्माइल लिखियो आहे माअज़ल्लाह माअज़ल्लाह, तो जितने भी अल्लाह के बंदे हैं, औलिया, अंबिया, इमामजादा, पीर, शहीद, जितने भी अल्लाह के बंदे हैं, वो सब हमारे भाई हैं। उनको अल्लाह ने बड़ाई दी, वो बड़े भाई हुए, हम उनके छोटे भाई हैं। इमाम, पीर, फकीर, नबी, शहीद, सब अल्लाह जा माना, अल्लाह जा माना तो बराबर है, इनको शक ना है, पर जो तो हमारे भाई, ये और किथां कढी? उनको अल्लाह ने बड़ाई दी, वे सिर्फ वॾा भाउ रहनि, हम उनके छोटे भाई है, असां हुननि जा नंढा भाउ रहूं। हाणे ॾिसो त जेके नबियनि सां, वलियनि सां, इमामनि सां, हत्ता कि इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां हमसरी जी दावा कनि, ऐं नबी करीम खे चवनि त नबी पाक अलैहिस्सलाम असांजो वॾो भाउ आहे, असां हुन जा नंढा भाउ रहूं। ख़ुदा तबारक व तआला इन्हनि जो इन्ही चवण सां ईमान खसे छॾियो। जेको नबी पाक जी ज़ात बाबरकात खे चवे माअज़ल्लाह, मुंहिंजा साईं अॼु बि सिंझोरो शहर शाहिद आहे। असांजे सागर ज़िले में हिकिड़ो ॻोठ आहे सिंझोरो, शायदि कंहिंजो ॾिठल बि हुजे, तालको बि आहे। पीर सई सरदार कंहिंमहिल पीर सई पागारे जी उते दावत हुजे सिंझोरे जे शहर में, अॼु बि उहे माण्हू मौजूद आहिनि। मतां चओ त मां पंहिंजे तरफ़ां थो ठाहियां, हिन मौजूदा पीर सई जन उते आया, उते वहाबिन जी हिकिड़ी मस्जिद हुई ज़ेर तामीर। उन्हनि जो ॾिठो त पीर साहिब अचे थो, वरियाम फ़कीर जे वालिद जी दावत हुई, बचल फ़कीर जी। पीर साईं जन उते आया, हे देवबंदी वहाबी मौलवी वफ़द करे पीर साईं सां मिलण आया, त पीर साहिब आयो आहे को चंदो वठोसि, असां मस्जिद ठाहियूं था, पीर साहिब खे अलाह तौफ़ीक़ ॾिनी आहे, घणो ई हुन वटि ॾोकड़ आहिनि, असांखे पैसा ॾींदो, असां मस्जिद ठाहींदासीं। मौलाना साहिब ॿ टे गॾिजी, गिचीअ में रूमाल विझी, ख़ैर जो ॻोठ जा माण्हू आहे, बचल फ़कीर खे चओ असांखे तूं पीर साहिब को टाइम वठी,
फकीर साहब जो हाणे पाड़े जा हो ॻोठ जा हो अचो थी मिलो। पीर साहब खे चयोसीं सिंझोरे जा मौलवी तव्हां सां मिलण आया आहिनि। फकीर इहे कोन ॿुधायो त सुन्नी आहिनि या वहाबी आहिनि, जे बसि मौलवी आहिनि। पीर साहब जो वठी चयो। मौलवी साहब अंदर पहुता कि भला पीर साईं जन ॿाहिरि आया। ॿाहिरि अचण सां पाण फिर अस्सलाम वालेकुम चयईं वालेकुम सलाम। पीर साहब ॾिसी पाण फिर मौलवी साहब तव्हां कहिड़े फिरके जा आहियो? अवां सम्झो ॻाल्हाइनि अवां कहिड़ी फिरके जा आहियो? तो होया उर्दू ॻाल्हाइण वारा हजूर जी अपना फिरका आपका हमारा एक है। समझो ॻाल्हाइनि आप वाला और हमारा ढोकड़ वठणा न ओड़ो फतवा तो पीर फकीर सब विद्या तू जा कनि ना जायज़। हाणे पैसो खपे त बस फिरको तुम्हारो हमारो अपनो आहे। पीर साहब जब ॾिसी फरमाया था भाई आप हमारे फिरके के तो मालूम नहीं होते। तो हजूर कैसे कैसे नहीं मालूम होता? पीर साईं चयो तो तुम्हारे चेहरे बता रहे हैं। माना तहां जा बूथाड़ा ॿुधाइनि था। बूथाड़ा सिंधी में जबर बूथाड़ अब तुम्हारो बूथाड़ ॿुधाए तो तू असांजो नहीं। कि नहीं हुजूर आप और हम एक हैं। पीर साहब चयो मैं समझ रहा हूं तुम बड़े भाई वाले हो। मैं समझ रहा हूं तुम बड़े भाई वाले हो। ओ तक़वियतुल ईमान वाली इबारत ने पीर साहब इशारो कयो। पीर साईं के मालूम हो। पीर साईं फरमाया तो तहां जा अकाबर लिखी विया हन त जितने भी अल्लाह के बंदे हैं पीर फकीर वो बड़े भाई हैं। माना तहां बड़ो भाई चवंदा हो नबियन खे, शायद उन जमात में जो आयो। पीर साईं सरदार खे चयो नहीं हजूर नहीं। पीर साहब फरमाया तो तहां जो कम कहिड़ो आहे? जैसे हमारी मस्जिद बन रही है चंदा हमको चाहिए। पीर साईं फरमायो अहिड़ी मस्जिद में चंदो कोन ॾींदासीं जंहिंमें रसूलुल्लाह जी गिला थिए। जय मस्जिद में नबी जी गिला थे। खुशा मस्जिदो मदरसो खानकाहे के दरवे बवद कील काले मुहम्मद। सब जो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद मदरसो कम वारो हुआ जिसे रसूलुल्लाह जी सिफत सना थे। अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो साईं नए सिर मस्जिद ठाराई आहे। पुराणी खे शहीद करे नए सिर पियो ठाराए। खुदा जो कसम आहे हिन मस्जिद शरीफ में जेको बि हिसो वठंदो खुदा हुननि खे जन्नत ॾेई छॾींदो। मन बना लिल्लाह मस्जिदन बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। अल्लाह जे राह में जेको मस्जिद बणाईंदो आहे अल्लाह हुन जे लाइ जन्नत में घर बणाईंदो आहे। अव्हां खे मां अपील कंदुसि, मां पंहिंजे तरफ़ां थो चवां त तव्हां हिन ख़ुदा जे घर में ताउन कयो, वधि खां वधि मदद कयो। अहले सुन्नत जमात जी ख़ालिस मस्जिद आहे। इन जॻह ते सलातो सलाम पढ़बो। पंज ई वक़्त बांग ईंदी अॻु में थींदो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। ॾाढे चौड़ारे सलातो वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। जोर सां अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। असांखे अफ़सोस आहे, मां पंहिंजे हुन पीर भाइनि खे अर्ज़ु कंदुसि जेके पीर साईं जा मुरीद थी करे इन देवबंदनि वहाबनि ऐं तबलीग वारनि सां वास्तो रखनि था। मूंखे अफ़सोस आहे उन्हनि माण्हुनि ते त तव्हां पंहिंजे मशाइखनि जो, पंहिंजे मुर्शिदनि जो, पंहिंजे जमात जो, पंहिंजे पीर तरीक़त जो अवां तरीक़ो ॾिसो, उन्हनि जो मसलक ॾिसो। अवां छो खानो ख़राब थी करे इन्हनि भागनि जे पुठियां बिस्तरा खणी ॿुछड़ा पिया आहियो। अलाह पनाह त ॾींदो पर उन ई कुझु न कुझु लॻी वई आहे। घटि कान्हे तव्हां पकाई तव्हां बि चयो मूंखे ख़बर आहे। ख़ासि करे तव्हांजे उमर कोट ऐं ढोरे नाले जे ओसे पासे त मुल्क में मलहीर लॻो पियो आहे। अलाह रहम कंदो। चओ आमीन, ॾाढे चओ आमीन। पीर साईं सरदार जन वटि कराची में बंगले किंगरी हाउस ते हिकिड़ो तबलीगी जमात जो अमीर कराची जो वॾो माण्हू आहे, मुलाक़ात लाइ आयो। पीर साईं खे चई हज़रत हमारे लिए दुआ करो। पीर साईं फरमायो अलाह ख़ैर कंदो। वरी ॿीहर चई नहीं नहीं हज़रत हाथ उठाओ दुआ करो। पीर साहब वरी फरमाया वाला खैर करो, पर हो मुड़े ही कौन। दुआ करो, हाथ उठाओ। पीर साहब जो कैसे हाथ उठाऊं? आसमान से तुम पर बिस्तरा उतरा है, वो नीचे आता ही नहीं, मेरी दुआ क्या करेगी? पीर से जो आसमान तो ते बिस्तरो कंध ते किरियो आहे उहो लही कोन थो, मां वारी दुआ तोखे कंदी छा?
यो सबक आ तव्हां सां जे लाइ। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त बेटा ऐसा फरमाईंदो आहे, दूर तनीअ खां लॾ जजी नाहे मोहड़ मल्हीर ॾे, पखातन पापिन खां परे परां अॾे, हाणे छा तनीअ जी छॾे जेके धनारऊं धार चरनि। सुभाणे मता को तव्हांखे जरूर शाह लतीफ़ जा बैत ॿुधाई। ॿुध क़ुरान अल्लाह ताला जी ज़ात मां बरकात पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे, ला तक़ुद बाद ज़िक्रा मअल क़ौम ज़ालिमीन। ओ मुसलमान, तोखे जॾहिं ख़बर पइजी वञे त हिन भागा हन ज़ालिम हन बदबख्त हन बदअक़ीदा हन, मां रब करीम जी ज़ात मां बरकात तोखे मनो थो कयां ख़बरदार इन सां वेहजा बि न। ॿिए हंधि अल्लाह ताला फरमायो, वला तरकनू इलल लज़ीन ज़लमू फतमस्सक